तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे गौसिया, नारे हैदरी। सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والفجر وليال عشر صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين उलमाए किराम सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो भाइरो अल्लाह जा शुक्राना जो अॼु मखदूमा मोहतरमा वलिया सालिहा आबिदा माई न्याणी रहमतुल्लाह अलैह जे सालियाने उर्स पाक में रब असां सभिनी खे हाज़िरी जी तौफ़ीक़ बख़्शी आहे। मुहर्रम हराम जो अज़मतुनि वारो महीनो आहे ऐं अल्लाह जी वलिया सालिहा बानी जो आस्थानो आहे। असीं सभु अल्लाह जे दरबार में दुआगू आहियूं त रब करीम असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए दुनिया आख़िरत जूं कामयाबियूं ऐं कामरानियूं नसीब फरमाए। अज़ीज़ान गिरामी सद मुबारक जो हक़दार आहे हिन दरगाह जो ख़िदमत गुज़ार हर दिल अज़ीज़ मोहतरम हाजी अजीजुल्लाह साहब ऐं उन जी सारी टीम खे ऐं दिल जे गहराइयुनि सां मुबारक ॾियां थो जिन ही महफ़िल सुहिणी सजाई आहे। अज़ीज़ानी गिरामी अल्लाह जे पाक कलाम जा जेके चंद लफ़्ज़ मूं तव्हां जे साम्हूं तिलावत कया आहिनि रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानु फरमायो त वल फज्र मूंखे कसम आहे फज्र जो कसम केर थो खणे अल्लाह मालिक खालिक रब्बुल आलमीन कसम थो खणे त मूंखे कसम आहे फज्र जो
वलयालिन अशर ऐ मूं रब खे कसम आहे 10 रातियुनि जो तव्हांखे ख़बर आहे त कसम उन शइ जो खणबो आहे जेका शान वारी मान वारी इज़त वारी शइ हूंदी आहे उन जो कसम सुभान अल्लाह थका वेठा आहियो मानी कोन खाधी हथ मथे करे चओ सुभान अल्लाह अल्लाह मदीनो ॾेखारींदो ख़बर पए त चेहरा जागदा वेठा आहिनि कसम उन शइ जो खणबो आहे जेका असांजे नज़र में इज़त वारी अज़मत वारी शान वारी शइ हूंदी आहे अल्लाह मालिक अल्लाह खालिक ऐं अल्लाह जे शइ जो कसम खणे त दुनिया वारनि खे पंहिंजे ॿारनि खे ॿुधाइण चाहे थो त जंहिं शइ जो मां अल्लाह कसम खणां थो इहा शइ मामूली न आहे आम रवाजी शइ न आहे वॾी इज़त वॾी अज़मत वारो हिन क़ुरानी लफ़्ज़ में रब ॿिनि शयुनि जो कसम खयो आहे वल फज्र कसम आहे फज्र जो सुभान अल्लाह ऐं कसम आहे 10 रातियुनि जो सवालात इहो फज्र कहिड़ो जंहिंजो अल्लाह कसम खयो इहे 10 रातियूं कहिड़ियूं जंहिंजो अल्लाह कसम खणी पंहिंजे ॿारनि खे बाख़बर कयो त इहो फज्र इज़त वारो अज़मत वारो इहे 10 रातियूं बि इज़त अज़मत शान ऐं मान वारियूं तफ़सीरन लिखियो त इन फज्र मजा मुराद मुहर्रमुल हराम जो पहिरियों फज्र जितां इस्लामी साल जो पहिरियों सिज उभरियो इस्लामी साल जो आगाज़ मुहर्रमुल हराम जे महीने खां इस्लामी साल की शुरुआत मुहर्रम जे महीने खां ऐं मुहर्रम जो पहिरियों फज्र उहो आहे जंहिंजी अल्लाह ताला जल शानू पंहिंजे क़ुरान में कसम सुभान अल्लाह दुनिया वारो इहो फज्र आम फज्र न आहे इतां तव्हांजे ज़िंदगी जे हिकिड़े नए साल जी शुरुआत थी थिए ऐं जंहिंजी शुरुआत सुठी थींदी आहे त इहा आस रखबी आहे त अलाह कदो इंतिहा सुठी थींदी इहो फज्र इस्लामी साल जो पहिरियों फज्र तव्हां फज्र जी नमाज़ पढ़ी ऐं पंहिंजे लाइ पंहिंजे बच्चनि जे लाइ पंहिंजे घर जे लाइ पंहिंजे अहल अयाल जे लाइ हुज़ूर जी सारी उम्मत जे लाइ दुआ घुरो इहा दुआ अल्लाह ताला रद्द न कंदो यकीनन पक्का पक क़बूल हाणे मां तव्हांखो पुछां त कंहिं कंहिं इहो फज्र सुञातो ऐं मल्हायो हूंदो त मुश्किल सां कंहिंखे यादि हूंदी पुट असां मुसलमान आहियूं इहे त्योहार इहे ॾियारा असांखे सिखणु खपनि यादि करणु खपनि हाणे हीअ पहिरीं फज्र त निकिरी वई पर ईंदड़ साल में ईंदो ज़िंदगी आहे त यादि रहंदव इहो दुआउनि जे क़बूलियत जो वक़्तु अथव फज्र जी शुरूआत पंहिंजी अल्लाह जे दर ते दुआ सजदे ऐं बंदगी सां कंदो पूरो साल तव्हांजो रहमतूं ऐं बरकतूं नसीब वलयालिन अशर रब फरमाए तो कोई कसम आहे 10 रातियुनि ये 10 रातियूं कहिड़ियूं मुफस्सिरन लिखियो त इहे मुहर्रम शरीफ जूं पहिरियूं 10 रातियूं मुहर्रम जी पहिरीं रात ॿी टीं चौथीं पंजीं ॾहीं ताईं इहे 10 रातियूं जेकी आहिनि अल्लाह वटि वॾे शान वारियूं वॾे मान वारियूं वॾी इज़त वारियूं सुभान अल्लाह इन्हनि जा ॾींहं ये जेके 10 ॾींहं यादि रखो मुसलमानो इस्लामी कैलेंडर जे अंदर 3 ॾह आहिनि जेके वॾे अज़मत वॾे शान वारा घणा ॾह आहिनि
हिकिड़ो रमज़ान जो आख़िरी ॾहो इहो त सभु कंहिंखे यादि आहे माण्हू इख़्तिलाफ़ कंदा आहिनि इहो ॾहो हर माण्हू मल्हाईंदो आहे लैलतुल क़द्र जी तलाश कंदो आहे इहो 10 ॾिहाड़ा जेकी रमज़ान जा पोयां आहिनि असां मुस्लमाननि जे लाइ इज़त वारा अज़मत वारा शान ऐं ॿियो ॾहो सुलह शरीफ़ जो पहिरियों ॾहो सुलह जी पहिरीं खां वठी ॾहीं ताईं इन में अयाम तशरीक़ बि अचनि था हज जा ॾिहाड़ा बचनि था हिन में ईद बचे थी इहे 10 ॾिहाड़ा अहिड़ा आहिनि इन जी ॾहीं वारी जेका राति आहे इहा 1000 लैलतुल क़द्र खां वधीक इज़त ऐं शान ऐं टियों ॾहो अथव मुहर्रम शरीफ़ जो पहिरियों ॾहो जंहिंमें अॼु असां मौजूद आहियूं रमज़ान हथनि मां वियो पर हे 10 ॾींहंनि जा जेकी बाक़ी ॾिहाड़ा आहिनि से त तव्हांजे हथ में आहिनि मल्हाए सघो था त मल्हाए सघो था पोइ छा था चओ मल्हाईंदो इन 10 ॾींहंनि मां ॿुधायांव त इहे कीअं मल्हाइजे मदीने वारे साईं असांखे छा सेखारियो जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह रमज़ान जा रोज़ा बाद में फर्ज़ थिया उन खां अॻ में जेकी मुस्लमान रोज़ो रखंदा से मुहर्रम जो मुहर्रम जे पहिरियनि 10 ॾिहाड़नि जा रोज़ा मुस्लमाननि जे लाइ इज़त ऐं शान वारा ॾिहाड़ा हज़रत आदम खां वठी ईसा रूहुल्लाह ताईं हज़रत ईसा खां पोइ मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम ताईं जेतिरा बि 1.25 लख नबी आया हड़नी नबियनि वटि इहे 10 ॾिहाड़ा मुहर्रम जा इज़त ऐं अज़मत ऐं शान वारा हिकिड़ो साहबी आयो अर्ज़ कई या रसूल अल्लाह रब असांखे रमज़ान जा रोज़ा ॾिना रमज़ान जो महीनो ॾिनो पर दिल चाहे थी त रमज़ान खां अलावा बि रोज़ा रखूं तोखे त रमज़ान विझींदो ख़ुदा करे इहो वरी न रमज़ान बि ॾुखियो थो लॻे पर असां बि अर्ज़ो करे या रसूल अल्लाह रमज़ान त रोज़नि में मल्हायोसीं पर दिल चवे थी त अञा बि के रोज़ा शान वारा हुजनि त रखूं हबीबन करीमन फरमायो त हा रमज़ान खां पोइ भले में भला रोज़ा अल्लाह जे महीने जा आहिनि केड़े केड़े जा अल्लाह जो महीनो असां बि हैरत में अची पुछण लॻो या रसूल अल्लाह साढ़े महीना अल्लाह जा आहिनि तव्हां केड़े महीने के अल्लाह जो महीनो था सॼो साईं फरमायो शहरुल्लाहिल मुहर्रम अल्लाह जो महीनो अथव मुहर्रम जो महीनो मुहर्रम जो महीनो यो अल्लाह जो महीनो आहे इन महीने जा रोज़ा रमज़ान का पोइ सभिनी खां भला वॾी इज़त वॾे शान वारा रोज़ा रमज़ान खां पोइ आहिनि त मुहर्रम पाक जा महीने जा रोज़ा साईं फरमाइनि था जेको माण्हू रमज़ानुल मुबारक जे हिकड़ी तारीख़ पहिरीं जो रोज़ो रखे त 1000 रोज़नि जो सवाब ॿी तारीख़ जो रोज़ो रखे त 2000 रोज़नि जो सवाब 3 तारीख़ जो रोज़ो रखे त उनखे 3000 रोज़नि जो सवाब तव्हांजो 10 तारीख़ जो रोज़ो रखे उनखे 10,000 रोज़नि जो अजुर ऐं सवाब दफ़्तर में
मुझा साईं फरमाइन था जेको नहीं मुहर्रम जो रोजो रखे रब्बो ने जे गुज़रियल सारे साल जे गुनाह के मेटे माफ करे छॾे थो। पुट गुनाह थिया ख़ताऊं थियूं आहिनि मां त गुनहगार आहियां तव्हां पाक हूंदव। पुट इंसान खता जो पुतलो आहे पाने खां खता थी वेंदी आहे ॾोह थी वेंदो आहे पूरो साल आहे हिकिड़ो ॾियारो नहीं मुहर्रम जो रोज़ो रखी पूरे साल जे गुनाहनि खे रब मेटे छॾे। तो सस्तो आया मां ॻाल्हायो न था गर्मी बुझाए वेंदो असा जो दादू में गर्मी पर मलीर में भी घटताई पुट जेडी गर्मी जो ॾींहुं ॾुखो हुजे जेॾो रोज़ो शिद्दत जो हुजे ओॾो वॾो अजर ऐं सवाब मिलंदो। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। अञा मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे सुने हबीब मदीने वाले साईं नहीं मुहर्रम जो रोज़ो हमेशा मदीने वाला साईं रखंदा हुया। फसामहु व अमर बिसियामिही मदीने वारो साईं नहीं मुहर्रम जो रोज़ो रखंदा हुया अमर ऐं हुकुम ॾींदा हा अमर कंदा हा पंहिंजे सहाबनि खे पंहिंजे अहल बैतनि खे पंहिंजी उम्मत खे हुज़ूर हुकुम ॾींदा हा त अहीं बि नहीं मुहर्रम जो रोज़ो रखो। मदीने वारे जो हुकुम केरु केरु मञंदा हुकुम मञिबो न हूअं त चोदा वॾा आशिक़ रसूल आहियूं जे आशिक़ आहीं त पंहिंजे महबूब जो चयो मञणो आहे। मुंहिंजे आका फरमायो त ॾहीं मुहर्रम जो रोज़ो जेको रखंदो आहे अल्लाह जा मलाइक उन जे मथां सलातूं ऐं सलाम पढ़ंदा आहिनि। सुभान अल्लाह। सही मुस्लिम में सुनन अबू दाऊद में हदीस हजरत बीबी रुबैया बिन्त मुअव्विज़ बिन अफरा रज़ियल्लाहु ताला अन्हा असानी रिवायत थी करे त हिकिड़ो ॾहीं मुहर्रम जो ॾींहुं हुयो मदीने जो शहर सभिनी खे मदीनो ॾेखारे अल्लाह करे शन मदीने जी हाज़री हड़नि खे नसीब थिए। अरसा हुआ तैबा की गलियों से वो गुजरे थे इस वक्त भी गलियों में खुशबू है पसीने मदीने की बातें रातें भी मदीने की बातें भी मदीने की जीने में ये जीना है क्या बात है जीने मदीने की बातें भी मदीने की। सुभान अल्लाह। बीबी रुबैया की रिवायत करे त शहर मदीने जो आ मुंहिंजो दिल पर मोहम्मद पाण मौजूद आ। सरकार फरमायो बिलाल
जियो मदीने जा लाल मां सदके वञा साईं फरमाईंदा बिलाल वञो मदीने जे खिचण में ऐलान कर मदीने जे बहराइण में ऐलान कर मदीने जी बसकिरदाई में ऐलान कर शहर न कराए कराची जो पर तरसानो छनो बहराणी जो नीलो गोटा मेमण गोटा शीधी गोटा हाशिम गोटा बहराणी जा नंढा गोटा वॾे शहर जे ॿाहिरों नंढा नंढा ॻोठ हूंदा आहिनि साईं फरमाईंदा बिलाल वञो मदीने जे शहर में बि ऐलान कर मदीने जे बहराणियुनि में बि ऐलान कर ॻोठनि में वञ गलियुनि में वञ नंढनि वॾनि खे मोहम्मद जो पैगाम वञी पहुचाए या रसूल अल्लाह कहिड़ो पैगाम आहे साईं फरमाईंदा बिलाल माण्हुनि खे पैगाम ॾे अॼु 10 मुहर्रम जो ॾिहाड़ो आहे मोहम्मद भी रोज़ो रखियो आहे अवां सभु रोज़ा रखो जन रोज़ो रखियो आहे उहे पंहिंजा रोज़ा मुकमिल कयो पर जन रोज़ो न रखियो आहे सहरी न कई आहे जेके राति जो सहरी जे लाइ न उथिया रोज़े जे लाइ जेका सुबुह जी मानी राति खाइबी आहे उहा न खाधऊं पर मुंहिंजो ऐलान ॿुधण खां पोइ खाधा पीता बंदि कजो न खाइजो बाक़ी ॾियारो ईअं गुज़ारिजो जीअं रोज़ेदार गुज़ारींदा ॿिनि किताबनि जो हवालो मूं ॾिनो आहे सही मुस्लिम सुनन अबू दाऊद सवा सिता जा किताब आहिनि ऐं सही हदीस आहे साईं फरमायो जन रोज़ो न रखियो आहे बाक़ी ॾियारो रोज़ेदारनि वांगुरु गुज़ारियो जेॾी महिल मुस्तफ़ा जो हुकुम मिलियो त पूरे मदीने वारा मदीने जे बहराइण वारा हड़नी रोज़ो रखियो जन खे रोज़ो हुयो से त रोज़ेदार हुया पर जन खे रोज़ो न हुयो तन बि खाधो पीतो बंदि कयो पूरो ॾींहुं रोज़ेदारनि वांगुरु गुज़ारियो साईं फरमायो त अॼोको ॾिहाड़ो खाइण पीअण जो न आहे अॼोको ॾिहाड़ो रोज़ेदारनि वांगुरु गुज़ारण जो ॾिहाड़ो बीबी रुबैया थी चवे असां नंढड़ा ॿारड़ा हुजनि असां पंहिंजे ॿारनि खे बि रोज़ो रखायो असांजा ॿार जेके खीर पीअंदड़ हुया अमड़ जी छाती जो खीर पीअण वारा जॾहिं मुस्तफ़ा जो हुकुम मिलियो त असां पंहिंजे ॿारनि खे बि रोज़ो रखायोसीं ॿारनि खे खीर पीआरणु बंदि कयोसीं पाणी पीआरणु बंदि कयोसीं पोइ ॿारड़ा रोअनि पिया बुख जे करे उञ जे करे ॿारड़ा रोअनि पिया असां उन्हनि खे रांदीका ॾियूं उन मां ठहियल गुॾा गुॾियूं रांदीका ॾेई उन्हनि खे पचायूं ॿारड़ो रोअंदो आहे न उनखे रांदीको ॾिबो आहे छिनकड़ो ॾिबो आहे ॿार पची वेंदो आहे बीबी रुबैया थी चवे त असां पंहिंजा ॿारड़ा जो बुखारा हुजनि बुख जे करे रोअनि पिया त असां उन्हनि खे रांदीका ॾेई परचायोसीं हिन जे लाइ त मोहम्मद मीर जो हुकुम मिलियो आहे अॼोको ॾिहाड़ो रोज़ेदारनि वांगुरु गुज़ारींदासीं पूरो ॾींहुं पूरे मदीने वारनि मदीने जे ॿाहिरां वारनि नंढनि रोज़ो रखियो वॾनि रोज़ो रखियो औरतुनि रोज़ो रखियो मर्दनि रोज़ो रखियो ॿुढनि रोज़ो रखियो जवाननि रोज़ो रखियो एसे ताईं जो थञ पिया को ॿारनि बि रोज़ेदार वांगुरु थोरो सम्झण जी ॻाल्हि आहे मुंहिंजो ध्यानु आहे ॾिसो न ॿारनि ते रोज़ो फर्ज़ न आहे रमज़ान जो रोज़ो फर्ज़ आहे न बालक ते रोज़ो फर्ज़ आहे ॿार ते रोज़ो फर्ज़ न आहे पर ही रोज़ो कहिड़ो हुयो हीअ ॻाल्हि कहिड़ी हुई ही राज़ कहिड़ो हुयो जो मदीने वारे मीर पंहिंजे पूरे मदीने वारनि खे अॼोको ॾींहुं रोज़ेदार वांगुरु गुज़ारण जो हुकुम ॾिनो पैगाम मोकिलियो छो
हुजूर जी नजर मैदान करबला ते मुझे महबूब जे इल्म में या ॻाल्हि हुई त उहो ॾियारो करीब ॾही मुहर्रम जो अचण वारो आहे मुंहिंजा बच्चा मुंहिंजो घराणो मुंहिंजा अहल बैत मैदान करबला में हूंदा मुस्तफा जी नजर पे त करबला जे मैदान में हुसैन उजारो हूंदो हुसैन जो बचड़ो अली अकबर उजारो हूंदो अली असगर उजारो मदीने वाले पीर ॾिठो पे त मुंहिंजी न्याणी ज़ैनब उजारी हूंदी मुझे रुकैया मुझे उम्मे कलसूम उजारी हूंदी मुझे मासूम थंज पिया अली असगर नहीं मुहर्रम जे ॾियारे ते मुंहिंजो अली असगर उजारो हूंदो हुजूर जन मदीने वारनि खे पंहिंजे सहाबनि खे करबला वारनि सां हम आहंगी पैदा पे कराई पाणीअ कान रोए मुंहिंजो असगर पाक निमाणो पाणीअ कान रुनो मुंहिंजो असगर पाक निमाणो पाणी न ॾिना तीर चुटियाऊं कुठो नाहक ॿार निमाणो हाय हुसैन जी हंज में अॼु असगर कयो हालाणो कर सब्र वधार आहे ॾाढो जो करे न कोई माण्हू चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो करबला वारनि सां मुमासिलत रखण जे लाइ उन्हनि जी सुन्नत अदा करण जे लाइ अॼु पूरे मदीने वारनि खे हुजूर रोज़े जो जो नंढड़ा छंज पिया ॿार बि खाधे पीते खां बग़ैर गुज़ारियूं ही करबला जे शहीदनि सां हम आहंगी पैदा कई वई अॼु जो मुस्लमान जेको आल बैत जो हुकमदार हो पाण खे सॾाए भला ताम ठाहींदा ॾही मुहर्रम ते भला शरबत पीअंदा ॾही मुहर्रम ते बराबरि मिंगत कींदा ज़ुल्म कंदा बेहयाई जूं नज़रूं कंदा गुनाहनि जा कम कंदा ॾही मुहर्रम जे ॾियारे ते सॾाईंदा त असां आल बैत जा हुकमदार पुट इहा हुब नाहे हुबदार उहो आहे जेको आल बैतनि जे तरीक़े ते हलण वारो आहे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुंहिंजा दोस्तो कारा कपड़ा पाइण जो आगाज़ यज़ीद जे घर खां थियो पिटण जो आगाज़ मातम जो आगाज़ सीना गोभी जो आगाज़ यज़ीद जे घर मां थियो हुयो जॾहिं ही ज़ुल्म थी वियो हुन जे लश्कर इहो ज़ुल्म कयो उन खां पोइ ॾिठई त मुस्लमान बिगड़ी वेंदा नबी जे बचन सां ज़ुल्म थी वियो पोइ पंहिंजे मथां इहा मयार नाहिण जे लाइ शुरुआत यज़ीद जे घर खां
पुत्र नबी जे बच्चन इहे कम कोन कया हुया नबी जे घराणे रोज़ो रखियो नबी जे घराणे नमाज पढ़ी अल्लाह जो जिक्र कयो रब जे कुरान जी तिलावत कई सुभान अल्लाह तवां जो खबर यजीदी रस्तो बणे तो या हुसैनी रस्तो बणे मथे घणी बुधायो केड़ो रस्तो बणे जे इमाम हुसैन सां मोहब्बत आहे न कोई ओडई मोरन जो ॾियाड़ो काला शरबत भली अफ्तारी ते पी जाए पर ॾींहं जो सुन्नत मुताबिक रोज़ो रख जाए पूरे साल जे गुनाहन जी माफ़ी जो परवानो सुभान अल्लाह साईं फरमाइन था त जंहिंजी मुझे आल बैत सां मोहब्बत आ उन्हें जी मोहम्मद सां मोहब्बत आ जंहिंजी मुझे आल बैत सां दुश्मनी आ उन्हें जी मोहम्मद सां दुश्मनी आ सुभान अल्लाह इमाम देलवी हजरत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आंदी हबीबन करीमन फरमायो इश्तद बुल्लाह अला मन आज़ानी फी इत्रती सुभान अल्लाह तकनी प्यारो जेके सामने वेठा हुजन मुंडे ते न आयो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो बयान नथो वणे त महिरबानी करे उथी वञो तव्हांखे वेहण जी ज़रूरत न आहे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि मदीने वाले साईं फरमायो इश्क़ ग़ज़बुल्लाह अल्लाह जो दमर अल्लाह जो कहर उन माण्हू जे मथां ज़ोर सख़्त थी वेंदो आहे जेको मुंहिंजे अहल बैत जे मामले में मूंखे ईज़ाईंदो आहे मुंहिंजे बच्चन जे बारे में मूंखे ईज़ाईंदो आहे यानी मुंहिंजे बच्चन खे जंहिं ईज़ायो ॼण मूं मोहम्मद खे ईज़ायो मुंहिंजे अहल बैत जे मामले में जेको मूंखे ईज़ाए थो इन जे मथां अल्लाह जी ज़ात जो डमर रब जो कहर ज़ोर सख़्त थी वेंदो आहे इन माण्हू तां रब जो डमर लहंदो न आहे जेको नबी जे बच्चन खे ईज़ाए नबी जे घराणे जी दिल आज़ारी करे मुस्तफा करीम जे आल ऐं अहल बैत खे रंजाए ॾुखाए इन जे मथां अल्लाह जो कहर सख़्त ॿियो ख़बर यज़ीद ऐं उन जे लश्करुनि कूफे वारनि नबी जे बच्चन खे ईज़ायो हो या राहत पहुचाई पोइ जेको उन्हनि जे तरीक़े यज़ीदी तरीक़े ते हले यज़ीदी वाट वठे यज़ीदी किरदार निभाए इहो मुस्तफा खे ईज़ाए रहियो आहे मुस्तफा जी ज़ात खे रंजाए रहियो आहे ऐं इन जे मथां अल्लाह जी ज़ात खे सख़्त डमर सख़्त कावड़ थी अल्लाह अल्लाह साईं फरमाइन था मन अहब्बा अय्यु नस्सा अय्यु अखर फी अजलिही व अय्यु तमत्ता बिमा खव्वलहु अल्लाह फलयखलुफनी फी अहली जेको माण्हू चाहे थो त उन जी उमिरि डिघी कई वञे जेॾी वॾड़ी बीमार थिए चाहे थो उमिरि मुंहिंजी वॾी कई वञे चाहे थो त रब जे नेमतुनि मज़ा मां लुत्फ़ अंदोज़ थियां मिसाल अखियूं अलाह ॾिनियूं आहिनि हाणे इन अखियुनि मां फ़ाइदो वठणु चाहे थो मुंहिंजूं अखियूं हमेशह बरक़रार हुजनि अवा के माण्हू अंधा बि थी था वञनि जी पेरनि वारा के मंडा बि थी था वञनि ज़बान वारा के ॻाल्हाइण खां रुकिजी वञनि था कननि वारा के ॿोड़ा बि थी वञनि था माल दौलत वारा मिल्कियत वारा के ग़रीब मिस्कीन बि बणिजी वञनि था जेको चाहे थो त जेके नेमतूं उनखे मिलियूं आहिनि इन्हनि मां लुत्फ़ अंदोज़ थिए इहे नेमतूं फुरजनि न खसजनि न साईं फरमाइनि था इनखे खपे त मुंहिंजे अहल बैतनि सां सुहिणो सलूक रखे
मुझे घराने सा, मुझे बच्चन सा, मुझे सुनियत सा, मुझे अहल बेतन साण सोनो सुलूक रखे। इन शख्स जे लाए अल्लाह ताला पंहिंजे नेमतुनि जा दर खोले छोड़े। केॾो वॾो गुरु आहे जेको मदीने वाले साईं सेखारियो आहे जी। रब जेको कुझु ॾिनो आहे न, चाहियो था त इहो हमेशह बरक़रार हुजे या फुरिजी वञे, हमेशह हुजे न, उनमें बरकत पवे, इज़ाफ़ो थिए। जा बि नेमत रब ॾिनी आहे उनमें इज़ाफ़ो चाहियो था त मुस्तफ़ा जे अहल बेतन सां सुहिणो मदीने वाले जे घराणे सां मोहब्बत ऐं प्यार, हुज़ूर जे अहल बेतन जी इज़्ज़त ताज़ीम फर्मा बरदारी कयो। रब तव्हांजी उमिरि वधाईंदो, तव्हांजे माल खे वधाईंदो, तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में रब बरकत कंदो। हदीस जा अॻियां लफ़्ज़ ॾाढा ख़तरनाक आहिनि, ॿुधंदो तवज्जो आहे मुड़े। साईं फरमाइनि था फमन लम यख़लुफ़नी फ़ीहिम बुतिर उमरुहु, जेको मुंहिंजे बच्चन सां, मुंहिंजे अहल बेतन सां बुरो सलूक थो रखे, मुंहिंजे घराणे जी बेहुरमती थो करे, मुंहिंजे अहल बेतन सां बुछड़ो सलूक थो हले, अल्लाह ताला उनखे निपुटरो बणाईंदो, उनजी उमिरि घटाईंदो, उनजी उमिरि मां बरकत खजी वेंदी। वरद अलैय यौमल क़ियामत मुस्वदन वजहू, जॾहिं क़यामत जे ॾियारे उथंदो मुंहिंजे साम्हूं ईंदो त उनजो मुंहुं कारो थियल हूंदो। जेको नबी जे अहल बेतन सां बुरो सलूक रखे न, नबी जे बच्चन जी बेहुरमती करे, उनजी इज़्ज़त ऐं ताज़ीम न सुञाणे, क़यामत जे ॾियारे उथंदो त उनजो मुंहुं कारो बणियल हूंदो। मुंगो ढवारा ॿुधो हले न ॿुधो। हदीस जा लफ़्ज़ आहिनि, साईं फरमाइनि था वरद अलैय यौमल क़ियामत मुस्वदन वजहू, जॾहिं महिल मूं वटि क़यामत जे ॾियारे पेश कयो वेंदो न त उनजो मुंहुं कारो थियल हूंदो, शिकिल कारी थियल हूंदी। दुनिया में कंहिंखे ज़लील कबो आहे न त कोन जे मुंहं ते कोन मञींदा आहिनि, उनजे मुंहं खे कारो करे पोइ बाज़ार में मोकिलींदा आहिनि, दुनिया ॾिसे त ज़लील आहे। इहो माण्हू जेको नबी जे अहल बेतन जो दुश्मन आहे, नबी जे घराणे जो वेरी आहे, क़यामत जे ॾियारे उथंदो उनजो मुंहुं कारो थियल हूंदो। महशर जे मैदान में अरबे खरबे इंसान ॾिसंदा, इहो थो चए कारे मुंहं वारो। दुनिया सुञाणंदी त इहो माण्हू आहे जेको नबी जे बच्चन जो दुश्मन हो, नबी जे घराणे जो दुश्मन हो। मेमण ॻोठ वारो नबी जे पाक अहल बैत पाक घराणे सां मोहब्बत रखणी आहे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह। अहल बेतन जी मोहब्बत दीन ईमान, अहल बेतन जी दीन ईमान, अहल कुर्बा जी मबदत हुकुम जे कुरान, अहल बेतन जी मोहब्बत, आल जी उमिरि सारी जी इबादत, अमल सालिह बेशुमार, आल जी नाहे मोहब्बत, अमल उन जा सब बेकार, आल जी नाहे मोहब्बत, अमल उन जा सब बेकार। जेको दुश्मन आल
बेतन सो पको बेईमानो आल बेतन जी मोहब्बत ज़बान तरी नहीं दवा या गुंगायो करती तो आल बेतन जी मोहब्बत दीनो ईमानो आल बेतन जी मोहब्बत दीनो ईमानो अहल बैत जी मोहब्बत दीनो ईमानो मौत थे ईमान सा दर्जो शहादत जो मिले मौत थे ईमान सा खबर जन्नत बाग बणजे हशर में माफी मिले इश्क के अहल बैतन उन जो आला शान अहल बैतन जी मोहब्बत दीनो ईमानो अहल बैत जी मोहब्बत यार बण दुआ तैयार जो द्वार भी बण दुआ महबूब बण दुआ त महबूब जो शहर भी बण दुआ महबूब जो दर भी बण दो घर भी बण दो महबूब जो घराणो भी बण दो जेड़ो मदीने वारो पान शान वारो एड़ा उन जा बच्चा शान वारा एड़ा उन जा असहाबी भी शान उच्चियां में शाना सरदार दिया सोने मन मोड़े मन डार दिया सारे नबी ने मेरे नबी तू थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले बोलो मेरे नबी दिया बल्ले मेरे आका दिया शाना बल्ले बल्ले सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेड़ो मदीने वाले जो शाना तेड़ो हुजूर जे घराने जो रब शान आला ई बाला बनायो सुभान अल्लाह मुझा दोस्तों इमाम हाकिम पंजे मुस्तदरक में रिवायत आंदी हजरत सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत इन मसल अहले बैती फीकुम मसलु सफीनतिन मुझे बच्चन मुझे अहल बैतन जो मिसाल नूह जी बेड़ी सजी धरती बुढ़ी हुई बस बच्ची हुई बेड़ी जेके बेड़ी में चढ़िया से बच्ची या जेके रहा से बुढ़ी साईं फरमाइंदा मुंजा अहल बैत नूह जी बेड़ी वांगुर जन उन्हनि सां मोहब्बत रखी जन उन्हनि सां उल्फत रखी मन रकबहा नजा व मन तखल्लफ अनहा हलक जेको इन बेड़ी में चढ़ियो सो बची वियो जेको बेड़ी खां रहिजी वियो सो बुॾी वियो मुंहिंजे अहल बैत जी मोहब्बत वारी बेड़ीअ में जेको चढ़ियो सो ओकरी जन्नत ॾे पार पहुची जेको नबी जे घराणे सां दुश्मनी रखई नबी जे आल बैतन सां वेर ऐं बुग़्ज़ रखई इहो इन बेड़ी खां रहिजी वियो बुॾी वियो ग़रक़ थी वियो तबाह ऐं बर्बाद थी वियो बचण चाहियो त रस्तो हिकिड़ो आहे मुस्तफ़ा जे बचण सां मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जो ख़बर तव्हां खां मां पुछां त दाता हाणे भलो माण्हू केरु आहे छा चवंदो
मेमण जो मेयार पंहिंजो हूंदो, जोखिम जो पंहिंजो, ख़ासि करे जो पंहिंजो। को चवंदो आहे वटि वॾी गाॾी हुजे, वॾो बंगलो हुजे, उहो भलो भलो। को चवंदो अदा नेक हुजे, निमाज़ी दाढ़ी वारो पटके वारो, इहो भलो आहे। पर मदीने वाले साईं का पूछूं तो यार रसूल अल्लाह तू ॿुधा मुंहिंजी उम्मत में भलो कयो। पूछो मदीने वाले का अचे थकायो तमामु। ॿिनि जी कसर किरोना वारी अॼु कढणी घणो भॻो पर नेठ अचे गिची में अॼु छॾींदो सां कोन मदीने वाले साईं का पूछूं या रसूल अल्लाह असां चवंदा ॼण माण्हू बंगला गाॾियूं हुजनि, बैंक बैलेंस हुजे, इहो भलो माण्हू आहे, हे इज़त वारो माण्हू आहे, हे वॾो मालदार माण्हू आहे, हे क़ौम जो चङो मुड़ुस आहे, चङो माण्हू आहे, चङो भलो माण्हू आहे। मदीने वारा तूं ॿुधाए त भलो पूछूं मदीने वाले साईं फरमाइनि था इमाम हाकिम रिवायत आंदी मुस्तदरक के अंदर सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत फरमाई खैरुकुम li अहली मिन बअदी। साईं फरमाइनि था मुंहिंजी सॼी उम्मत में भले में भलो माण्हू उहो आहे जेको मुंहिंजे वञण खां पोइ मुंहिंजे बचन, मुंहिंजे घराणे, मुंहिंजे अहल बैत सां जंहिंजी अहल बैत सां मोहब्बत आहे, जंहिंजे सीने में नबी जे घराणे जी मोहब्बत आहे, नबी जे बचन सां जंहिंखे प्यार आहे, जो हिते हुते बेड़ो पार जन्नत तैयार। मदीने वाले फरमाए तो भलो माण्हू इहो आहे खैरुकुम li अहली मिन बअदी। मुखां बाद में मुंहिंजे बचन सां, मुंहिंजे अहल बैतन सां जेको सभिनी खां वधीक भलो हलंदो, इहो तव्हां में सभिनी खां वधीक भलो इमाम आज़म जा मुक़ल्लिद फ़िक़्ह असांजो हनफ़ी आहे। कहिड़ो फ़िक़्ह हनफ़ी। असांजो इमाम कहिड़ा? इमाम आज़म अबू हनीफ़ा। इमाम अबू हनीफ़ा हिकिड़े ॾींहुं शागिर्दनि खे पढ़ाए पियो वेठो, पढ़ाए छा पियो करे? पढ़ाए पियो। अॻियों किताब हुया, शागिर्द अॻियों वेठा हुया, इमाम आज़म पढ़ाए पियो। हीअं दरी खुलियल हुजे, कमरे जी दरी खुलियल हुजे, ओचितो इमाम आज़म उथी बीठो। शागिर्द ॾिठो अलाए छो साईं खे छा थियो, उथी बीठो, वरी वेठो, वरी सबक़ पढ़ाइण शुरू कयो, वरी सबक़ पढ़ाईंदे ओचितो वरी उथी बीठो, वरी वेठो, वरी सबक़ पढ़ाइण लॻो, खड़ी खड़ी उठे, वरी वेहे, वरी उठे, वरी वेहे। माण्हू आख़िर तालिबन पुछो साईं केवला का तकलीफ़ आहे, को मसलो आहे या पेट में सूर आहे, छा माजरा आहे? तव्हां घड़ी घड़ी उथो वियो था जी पुट ॿियो कुझु कोन्हे, दरी खुलियल आहे न, ॿार रांदि था खेॾनि पिया जी, ॿार रांदि था खेॾनि पिया, उन्हनि ॿारनि में हिकिड़ो सैयद ज़ादो सैयदनि जो बचड़ो आहे, उहो रांदि थो खेॾे। जेॾी महिल खेॾंदे दरी जे अॻियों थो अचे त मां अबू हनीफ़ा अदब में उथी थो बीहां, वरी बचड़ो हलियो थो वञे, वरी पढ़ायां थो, वरी सैयद ज़ादो अॻियों थो अचे त अदब में उथी थो बीहां। का ॻाल्हि सम्झो था? जंहिंखे असां इमाम सम्झूं था न, जंहिंजा असां पैरोकार था सलाहियूं, उन हनफ़ी था सलाहियूं, उन इमाम आज़म जो नबी जे बचन जो केॾो अदब, केॾो प्यार। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं जी हिकिड़ी हदीस आहे, ॿुधंदो? चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इब्ने असाकिर, इमाम इब्ने असाकिर रिवायत आंदी है, हदीस जो रावी मौला अली है। अन अली रज़ियल्लाहु तआला अन्हु अन्न रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल मन सना इला अहल बैती यदन काफ़अतहु अलैहा यौमल क़ियामह। साईं फरमान था तमाम जा के पे मुझे अहल बैत सां चंगाई कई, मुझे बच्चन सां कैसा चंगाई कई, क़यामत जे ॾियारे हुन जो बदिलो मां मोहम्मद। तुंहिंजे पाड़े में को सैयद मिस्कीन आहे, आले रसूल आहे, मिस्कीन आहे, तो उनखे कपड़नि जो जोड़ो वठी ॾिनो, हलो ॾींहुं ईद जो आहे, हुनजे बच्चनि जे लाइ तो कपिड़ा वठी ॾिना। साईं फरमाइनि था हुन सैयद तोखे को बदिलो कोन ॾिनो, तुंहिंजो बदिलो मां ॾींदुसि। आले रसूल सां, आले नबी सां जेको एहसान करे चङाई करे थो, साईं फरमाइनि था इन जो मुंह ते थोरो आहे, इहो थोरो मां क़यामत में लाहींदुसि। ॻाल्हि सम्झ में अचे? नबी जी आल जी इज़त कयो, नबी जे बच्चनि जो एहतराम कयो। जेकॾहिं तव्हां नबी जे घराणे जी इज़त कई न त इन जो बदिलो तव्हांखे क़यामत जे ॾियारे मदीने वारो पाण। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो बी हदीस इमाम खतीब बगदादी हजरत उस्मान गनी की रिवायत ॿुधी हाणे वरी उस्मान गनी की रिवायत साईं फरमाइनि था मन सना सनियतन इला अहदिन मिन खलफ अब्दुल मुत्तलिब फी दुनिया फअलैय मुकाफअतहु इज़ा लक़ियनी। अब्दुल मुत्तलिब साईं जो ॾाॾो केरो साईं जो अब्दुल मुत्तलिब जो जेको औलाद आहे, यानी हुजूर जा चाचाणा सौट मासा बच्चा साईं जो पूरो घराणो हाशमी घराणो साईं जो साईं फरमाए त कंहिं उन मुंहिंजे घराणे वारे सां चङाई कई या एहसान कयो या नेकी कई या उन सां सुठा पैर भरी, क़यामत जे ॾियारे इन जो बदिलो मां मोहम्मद पाण। सुभान अल्लाह। हिकिड़ी सैयद ज़ादी बनियाणियूं मुड़ुस गुज़ारे, माई वीचारी बेवा थी पई, जंहिंजो मुड़ुस मरी वञे हुनखे छा सघिबो आहे, बेवा, ऐं उहे बच्चा छा सघिबा यतीम। पोइ उहा सैयद ज़ादी बनियाणियूं यतीम नियाणियूं हिकिड़े शहर में आई, बसरे जे शहर में हिकिड़ो वॾो मालदार पैसे वारो दौलतमंद उनखे चई त मां सैयद ज़ादी आहियां, नबी जी आल आहियां, मुंहिंजो मुड़ुस गुज़ारे वियो आहे, मुंहिंजी नियाणियूं यतीम आहिनि, मुंहिंजी का मदद कर। त उहो मालदार पैसे वारो सेठ माण्हू, दुनिया जो नशो ख़राब हूंदो, पैसे जो नशो, चवण लॻो तूं सैयद ज़ादी आहीं? हा मां सैयद ज़ादी आहियां। कि सनत अथई, शुजरो अथई, सनत मां बेवा औरत को शुजरा खणी त कोन्हे कि हा सैयद ज़ादी आहियां, मुंहिंजी मदद करणी अथई त कर, बाक़ी मूंखे ताना न ॾे, मूंखे मेणा न ॾे, मां आले रसूल आहियां, मदद करी करे त कर, न त मूंखे ताना न ॾे। जे सनत न अथई त तुंहिंजी मदद कोन कंदुसि।
माई अॻिते वधी वॾो दुकान ॾिठई उन दुकान ते चढ़ी वई अवा मां सैयद ज़ादी आहियां मुंहिंजी मदद कर उन सेठ दुकान वारे चयो माई ख़बर अथई मां केरु आहियां कि न मूंखे ख़बर न अची मां यहूदी आहियां मुसलमान न आहियां पर तू मोहम्मद जी न्याणी आई मोहम्मद जे घराणे जी न्याणी आई मुझे तबे ते मुझे अंगण ते चढ़ी आई मां तुझी जरूर मदद कर नौकर खे चई ओ नौकर मुझो फलाणो जेको बंगलो खाली आ वो मोहिन सैयद ज़ादी खे ॾिनो बंगलो हवाले कई कपड़ा लटा सीधो सामान खर्च पको नौकर के मुकर कहीं ते पहुंचाए बस सैयद ज़ादी मुझे हक में रुके दुआ घुर्जा सैयद ज़ादी के पाण वट रहाई पनाह ॾिनई खिदमत कयई मदद कयई रात थिया ओ मुसलमान सेठ जे वट पहिरी वई सनद पूरी रात थिया ख्वाब में तो ॾिसे त क़यामत जो मंज़र क़यामत कायम थी वई आहे मलाइक वठूं पकड़ियूं दोज़ख ॾे वठूं था माण्हुनि खे वञनि हिन खे वठी मलाइक ने पकड़ियो ज़ंजीर बाहि जा विधऊं पकड़े दोज़ख ॾे वठी हलण लॻा रड़ गई मुंहिंजो नबी किथे आहे मुंहिंजी मदद करे मुंहिंजी जमात करे ओचितो मदीने वारा साईं साम्हूं अची विया रड़ करे चई या रसूल अल्लाह मां तव्हांजो मुसलमान आहियां तव्हांजो कलमो पढ़ियो अथमि साईं मूंखे बचायो मूंखे मलाइकनि खे गिरफ़्त खां बचायो मूंखे दोज़ख खां बचायो साईं फरमाया तूं मुसलमान आहीं जी हा या रसूल अल्लाह मुसलमान आहियां सरकार फरमायो जे मुसलमान आहीं त मुसलमानी जी सनत ॾेखार रड़ निकरी गाह निकरी साईं फरमायो से त तू मुझी न्याणीअ खां सनत पियो पुछी मुझी मिस्कीन सजदा तुझे तने ते आई हुई तो रखा सन्नत में अज तू मुखे मुसलमानी की सन्नत ॾेखार पोइ की सिफारिश कया वठी रुनो दाह कई अख खुली जरी मन अख खुलियसि परेशान थियो पशेमान थियो सुबुह जो जी गोला कई कल सैयद ज़ादी नंढी नंढी न्याणियुनि वारी काॾे वई ख़बर पई त फलाणे यहूदी उन खे पाण वटि पनाह सिधो उन यहूदी वटि आयो कि बाबा कल जेका सैयद ज़ादी तो वटि आई आहे उहा मूंखे ॾे छो कि तूं यहूदी आहीं उहा मुसलमान जे नबी जी न्याणी आहे मां मुसलमान आहियां सो उन खे मां पाण वटि रहाई कि खबरदार मूंखे यहूदी मता चयो मता मूंखे यहूदी चयो हूंदई मां त मुसलमान कल त यहूदी अॼु कोई मुसलमान जे रात मदीने वारो साईं ख्वाब में ज़ियारत सरकार फरमायो तो तू मुझी न्याणी जी इज्जत कई तो मुझे अहल बैतन जो कदर कयो दुनिया मूट च कलमो पढ़ंदी आहे अॼु मां मोहम्मद तोखे कलमो पढ़ाइण पाण आयो मदीने वारो पाण कलमो पढ़ाए पंहिंजे दीन में दाख़िल करे मुसलमान बणाए सैयदना सलमा बिन अकवा रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे हबीबन फरमाया अन्नुजूम अमानुन लि अहलि समाए व अहलि बैती अमानुन लि उम्मती जेके सितारा है ना ये आसमान वारनि जे लाइ अमुन जो मान है अमुन जी गारंटी सितारा है
जैसी ने आसमान में सितारा हूंदा आसमान में अमुन रहंदो ऐं धरतीअ वारनि जो इलाही अमुन जी गारंटी मुंहिंजा अहल बैत मुंहिंजो घराणो मुंहिंजा बच्चा मुंहिंजी ज़ुर्रियत मुंहिंजी इतरत मुंहिंजा अहल बैत धरती वारनि जे लाइ अमुन ऐं अमान जो ज़रियो जे अमुन चाहींदो त मुस्तफ़ा जे हाल सां नबी जे घराणे सां मोहबत रख ऐं जंहिंजी नबी जे घराणे सां मोहबत हूंदी न तरीक़ो उहो वठंदो वाट उहो वठंदो गस उहो वठंदो जेको नबी जे अहल बैत जो बेटा नमाज छॾण शराब वापराइण ज़िना करण बेहयाई जा कम करण इहो आहे यज़ीद जो किरदार ॻाल्हायो कंहिंजो किरदार आहे यज़ीद ज़ानी हो यज़ीद शराब पीअंदो हो यज़ीद छोकिरेबाज़ी कंदो हो यज़ीद बेईमान हुयो मुंहिंजो सुहिणो हुसैन निमाज़ी 25 हज इमाम हुसैन प्यादल पढ़िया प्यादल पंध मदीने का मक्के ते प्यादल 25 हज इमाम हुसैन जो शहजादो इमाम ज़ैनुल आबिदीन 1000 रकातूं हर रात में 1000 रकातूं नमाज़ न पढ़ंदो नबी जे अहल बैतन जे हुकदार जो कहिड़ो कम मकान ते नशन में ऐं पंहिंजो डंडे ऐं कूंडे सां ऐं साईं मुंहिंजा भंग ऐं चिल्म सां नबी जे बचन जे हुकदार जो कहिड़ो वास्तो जे नबी जे घराणे जा हुकदार ॻोल्हींदे त निमाज़ सां मस्जिद में अल्लाह जे ज़िक्र सां रब जे क़ुर जी तिलावत में इमाम हुसैन जी जिंदगी ते नजर फिराए तो के कुरान नजर ज़बान ते कुरान अमल में कुरान सीने में कुरान पेशानी ते कुरान जेॾी महिल सिर धड़ खां धार थी वियो तब चप चुरन पिया ज़बान ते रब जे कुरान जी तिलावत हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो हुसैन शाकिर हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आए कुलन ते नबी खयुस पे कॾहिं संदसि सिर सवार में मके मदीने कॾहिं त करबल उहो अलैहिस्सलाम आए हुसैन रहबर हुसैन दिलबर हुसैन हक जो हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आए वॾो ख़बर यज़ीदी रस्तो खपे या हुसैनी के हुसैनी रस्तो पोइ हाणे हे ॾह जा बाक़ी जेके ॾींहं बचा आहिनि न अॼु काई तारीख़ आहे 7 जी रात 8 9 10 बाक़ी 3 ॾींहं बचा आहिनि पुॼे त नबी रोज़ा रखो इबादत कजो ख़ैर ख़ैरात कजो क़ुर जी तिलावत कजो अल्लाह जो ज़िक्र घणो कजो नबी जे बचन जी मोहब्बत में ख़ैर कजो ख़ैरातूं कजो क़ुर पढ़ी उन्हनि खे तोहफ़ो मोकिलिजो बेनमाज़ न थियो ज़िना जे वेझो न वञो चोरी न कयो शराब न पियो मिठा गुनाहनि खां पाण खे बचायो बुराइनि खां पाण खे बचायो हुसैनी रवाट इख्तियार कयो तव्हांजी दुनिया आख़िरत में रुॻो बेड़ा पार क़बूल आहे या न जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो मूंसां पको वाइदो कयो निमाज़ पढ़ंदासीं शाबाश शाबाश मथे मथे पढ़ंदव न
दुनिया जा कमकार कयो पर बांग चेल जा कम सब छड़े पढ़दी नमाज हलाल खाओ बच्चन के हलाल खारायो रोजी हलाल जी खाओ पर अब रंग न कयो जुल्म जा कम न कयो बेहयाई गंदाई जा कम न कयो शरीयत जो हुकुम मिले उन ते अमल कयो मिठा शरीयत ऐं सुन्नत ते हलंदे रब तुंहिंजो हिते हुते बेड़ो पार मुंहिंजा मिठा अल्लाह ताला जल शान शाल असां सभिनी खे हुसैनी रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ ॾिए नबी जे घराणे सां फरमाए आल बैतन जी मोहब्बत में जियारे आल बैतन जी मोहब्बत में मौत फरमाए हिकिड़ो भेरो सूरह फातिहा पढ़ंदो त हज़रत माई नियाणी रहमतुल्लाह अलैहा ऐं हज़रत सैयद शाह हुसैन रहमतुल्लाह अलैह उन्हनि जी रूहनि खे ईसारे सवाब कंदासीं اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين يا الله إن فاتحة جو سوال पंहिंजे शान मुताबिक अता फरमा हे मुंहिंजा मौला उनजो अजर ऐं सवाब मदीने वारे साईं जे दरबार में हदियत ऐं तोहफ़तन पेश कई क़बूल उन्हनि जे हथारां जमी औलिया किराम साहबा किराम अहल बैत अतहार औलिया इज़ाम सभिनी जे अरवाह मुक़द्दस ते पहुचा या अल्लाह ख़ुसूसन हज़रत माई नियाणी रहमतुल्लाह अलैह हज़रत शाह हुसैन उन्हनि जे रूहनि मुबारकनि खे अजर ऐं सवाब पहुचा हुज़ूर जा उम्मती जेकी दुनिया खां ॾाढाणो करे विया उन्हनि सभिनी जे रूहनि खे अजर सवाब पहुचा करीम रब हिन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दल जूं मुश्किलातूं आसान कर या मौला हिन आस्ताने जो फैज़ क़यामत ताईं जारी ऐं सारी रखी मुंहिंजा मौला हिन आस्ताने जो ख़िदमत गुज़ार फ़कीर अज़ीज़ुल्लाह उनखे शाद ऐं आबाद रखियो उनजे रिज़्क़ रोज़ी में इज़्ज़त में बरकतूं अता फरमा मुंहिंजा मौला जेकी बि हिन महफ़िल में हाज़िर आहिनि सभिनी जे मथां पंहिंजी मेरे नज़र असां सभिनी खे मदीना तय्यबा जी हाज़िरी नसीब इश्क़ ऐं अदब सां सोणे हबीब जे दर जी हाज़िरी नसीब إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك